अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल द मिर्जा मलिक लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों ककर रेज़न खे चवंदो त असांखे हाणे केस जे मथां हथ न खणणो पवंदो। रेज़न चवंदो त केस तां हथ ज़रूरी खणणो पवंदो, न त को मसइलो थी वेंदो। त रेत शाहनवाज़ असांखे कॾहिं बि बख़्श न कंदो, छो जो हू विच में आहे। ककर चवंदो त इहे सोडल ऐं पीरियल असांखे कुझु बि करे न सघंदा। सोटे असांजो इन में भलो आहे त तूं केस तां हथ न खण। रेज़न चवंदो त असांखे हर हाल में इन केस तां हथ खणणो आहे। ऐं ॿिए पासे कूंज गुलपरी खे बार बार सम्झाईंदो त तो परेशान न थी। 2-3 ॾींहं अदा तुंहिंजे मथां कावड़ कंदो, 2-3 ॾींहंनि खां पोइ अदा तोखे ज़रूरु भाईंदो। तूं दिलि नंढी न कर, न ई तूं परेशान थी। गुलपरी चवंदो त मूंसां वॾी हेॾी तादी कई वई, इन खां वॾो मां कहिड़ो परेशान थियां। ककर खे जेको ज़ुल्म करिणो आहे भले मुंहिंजे मथां ज़ुल्म करे, पर मां बि इहे ज़ुल्म केसीं ताईं बर्दाश्त कंदुसि। ऐं ॿिए पासे रेस मंसूर ॻोठनि जे माण्हुनि खे चवंदो त तव्हांजे मथां अगरि को कावड़ियल आहे या तव्हांजा दुश्मन आहिनि, तव्हां मूंखे ॿुधायो त मां उन दुश्मन सां तव्हांजो ज़रूरु ठाह कराईंदुसि। इन ठाह करण में अव्हांखे फ़ाइदो ज़रूरु मिलंदो, छो जो ठाह करण सां अव्हांजो संगत वधंदी ऐं अव्हांजी आवाम वधंदी। ईअं करण सां तव्हां दुश्मन खे गोॾनि भर झुकाए सघो था। ऐं ॿिए पासे ककर पंहिंजी माउ खे चवंदो त तूं एॾो ख़ुशि न थियो, छो जो ही मुंहिंजी शादी न आहे, बल्कि ही दुश्मन खे झुकाइण जी चाल आहे। ऐं हाणे तव्हां गुलपरी जे मथां बि कमु कढाए सघो था, यानी कुम वठी सघो था। ककर जी माउ ककर खे चवंदो त असां हिन निंगरी मथां केतिरो ज़ुल्म कंदासीं, तुंहिंजो भलो इन में आहे त तूं इन पंहिंजी ज़ाल खे तस्लीम कर ऐं इन खे पंहिंजो ज़ाल थियण ते हक़ ॾे। ऐं ॿिए पासे सोडल पीरियल खां पुछंदो तोखे अगवा करण वारो केरु थो थी सघे, रेस शाहनवाज़ हो या रेज़न। पीरियल चवंदो त यानी मूंखे शाहनवाज़ वारनि माण्हुनि अगवा कयो, पर उन नालो रेज़न जो खयो। इन में सरासर हथ रेस शाहनवाज़ जा आहिनि। मां रेस शाहनवाज़ खे कॾहिं बि बख़्श न कंदुसि। सोडल चवंदो त इन खे मां ॾिसी रहंदुसि। ऐं ॿिए पासे सोडल परेशान हूंदो त हाणे सोट वारनि खे कीअं आज़ादु करायां। ऐं सोडल हाणे सिधो वेंदो रेस शाहनवाज़ ॾे। रेस शाहनवाज़ खे चवंदो त तूं हाणे मूंखे मुंहिंजा माण्हू आज़ादु कराए ॾे। रेस शाहनवाज़ चवंदो त अॼु उन जी NC आहे, जॾहिं बि NC दाख़िल थींदी त इनशाला हू आज़ादु थी ईंदा। सोडल चवंदो त इन कम में हाणे देरि थियण न घुरिजे। ऐं ॿिए पासे रेस शाहनवाज़ रेज़न खे चवंदो त तूं हाणे मुंहिंजो कमु यादि कर, इन कम में का बि ग़लती न थिए। अगरि का बि कमु अगराई थी त मां तोखे बख़्श न कंदुसि। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। खुदा।